नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कुंभ में ख़बर ॾींदा हलूं त कुंभ मौला अली ॾिनो तमनाणी भरिसां दीवान कमेटी पारां सरकारी प्लाट ते मसाण ठाराइण लाइ कमु शुरू करायो आहे, जंहिं बाद इलाइक़े वासी अब्दुल शकूर, एजाज़ अहमद ऐं ॿियनि एतिराज़ वराईंदे कमु बंदि कराए छॾियो। जंहिं बाद एहतजाज कंदे चयो त ही वॾी आबादी आहे, हिते चारो तरफ़ हज़ारनि जी तादाद में घर, मस्जिदूं, इमाम बारगाहूं आहिनि, पर हिन पसगरदाई में केतिरियूं ई क़ौमूं रहनि थियूं, जंहिंमें तमनाणी, लाशारी, पल भट्टी, शेख गोपांग, अंसारी, सोलंगी समेत केतिरनि ई ॻोठ अचनि था। एॾी वॾी आबादी विच में मसण ठाहिण नामुनासिब आहे। अगरि दीवान मंदिर या का इबादत गाह ठाहे त असांखे को बि एतिराज़ न आहे, पर जेकॾहिं मसाण ठाहिण ऐं दीवान हिते लाश साड़ींदा त हिते इलाइक़े वासियुनि रहंदड़ चो तरफ़ मुसलमाननि लाइ इहो नामुनासिब आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कयो आहे त मामले जो नोटिस वठी इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तम कई वञे, ॿी सूरत में भरपूर एहतजाज कयो वेंदो। 124 सर्वे नंबर में कोई भी कम न कराए वाइनल के मसला जमीन कीअं मिली आहे, जॾहिं अलॉटमेंट गवर्नमेंट बंदि कई आहे का पर अल्लाह में मां एसी साहब खे असांखे दरख़्वास्त ॾिनी आहे, साईं ये मसले जे छो त ॿुधे मुंहिंजो ॻोठ वेझो आहे, मूंखे तकलीफ़ आहे, माण्हू मञो त वाइना जे माण्हू साड़ींदा, असां पंहिंजो बचा बीमार न थींदासीं, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? इहा आबादी जेको ॿाहिरि हूंदी आहे, जेको मसइलो ठहंदो आहे उहो थिए थो आबादी खां ॿाहिरि। हे आबादी न आहे त चओ तरफ़ घुमाए ॾिसो, मोबाइल खे ॾेखारियो, मीडिया खे ॾेखारियो आबादी आहे या न आहे। आबादी न आहे गिलास खे ठाहिनि, हे आबादी आहे पोइ छो ठाहिनि? बसि महिरबानी करे, महिरबानी अलाह महिरबानी करे असां पाड़े वासियूं असां ते रहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।